नाज़रीन, ख़बरुनि ऐं अपडेट जो सिलसिलो जारी आहे। GM न्यूज़ पारां अस्सलाम वालेकुम। तव्हां सां हिकिड़ी अहम ख़बर वंड करियूं था। नसरीन नूरी यादगार अदबी कमेटी सिंध पारां सिंधी ॿोलीअ जी नामियारी शाइरा नसरीन नूरी जी शाइरी जे मजमूए किताब पोपटनि जहिड़ा ख़्वाब जी महूरत जी तक़रीब ऐं शाइरनि, अदीबनि, लेखकनि, आर्टिस्टनि, सहाफ़िन ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि खे पंहिंजे पंहिंजे शोबे में नुमायां कारकर्दगी ॾेखारण एवज़ मन्ता अवार्ड शील्डूं ऐं मन्ता सर्टिफिकेटनि जे एज़ाज़ सां नवाज़ण जी शानदार तक़रीब सिंधी ॿोलीअ जे लेखक, अदीब, शाइर, ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा जी सदारत में थी गुज़री। जॾहिं त उन तक़रीब जे महफ़िल जी मोर शाइरा नसरीन नूरी मरहूमा जी नंढी भेण समाजी सियासी अॻवान शहनाज़ सिद्दीक़ राहू हुई। एज़ाज़ी महिमाननि में नाले वारो सिंधी ॿोलीअ जो शाइर आकाश अंसारी, शाइरा लेखका आपा नज़ीर नाज़, सिविल सोसाइटी जो ज़ुल्फ़कार हाले पोटो, सियासी शख़्सियत असलम राहू, सुरमी सद बदीन जी अॻवान मारवी आबदा समूह, सियासी अॻवान फ़रहीन मुग़ल, शाइरा लेखका शहनाज़ राहू, मशहूर तइलीमदान समाजी अॻवान मोहतरमा अमर सिंधू, भिटाई आर्ट्स काउंसिल सिंध जो सदर रफ़ीक़ी साणी मेमण, हवा आर्ट्स काउंसिल जो सिंध जो सदर इसरार लगारी, मारवी आर्ट्स काउंसिल सिंध जो सदर काज़ी ज़ुल्फ़कार पल्ली ऐं सुरमी सत बदीन जूं अॻवान भेनरूं सदफ़ ग़ुलाम नबी कीरियो, सोढी कोली, नजमा अंसारी, बख़्तावर जमाली, दुरे शहवार चन्ना, साजदा चन्ना, शीरीन मल्ला, सांगड़ खां कई आयल सुरमी सत सांगड़ जी यास्मीन ख़ासखेली, नाले वारो लेखक ज़ुल्फ़कार कादरी, साहिल प्रिंटिंग प्रेस हैदराबाद जो रूह रवान नाले वारो शाइर, कहाणीकार, सफ़रनामनि जो सर्जनहार साईं मोर सागर, टंडो मोहम्मद ख़ान जो नाले वारो उस्ताद, लेखक मोहम्मद अली महरी ऐं ॿिया हुआ। जिन शाइरा नसरीन नूरी जी शख़्सियत ऐं उन जे अदबी पोरिए किताब पोपटनि जहिड़ा ख़्वाब ते रोशनी विधी। हिननि चयो त नसरीन नूरी पंहिंजे दौर जी हिकु निराली यगानी शाइरा हुई, जंहिं पंहिंजी शाइरीअ में सिंध अमड़ सां भलीअ रीति पंहिंजो नातो रिश्तो निभायो। संदसि शाइरी में शाइरी जूं सभई सनफ़ूं, गीत, ग़ज़ल, नज़्म, वायूं, बैत, काफ़ी ऐं ॿाराणे अदब जा फ़िक्री ऐं फ़नी पहलू नुमायां थियल आहिनि। संदसि शाइरी आसानीअ सां सम्झ में अचण जहिड़ी आहे। नसरीन नूरी तालीमदान सां गॾोगॾु वफ़ाशवार सुघड़ ज़ाल, सिंध धरतीअ सां इश्क जी हद ताईं प्यार करण वारी औरत हुई। हू हर मुशाइरे जी जान हूंदी हुई। लख शाबासूं समाजी ऐं सियासी अॻवान संदसि नंढी भेण शहनाज़ सिद्दीक़ राहू खे, जंहिं पंहिंजी वॾी भेण नसरीन नूरीअ जे टिड़ियल पखिड़ियल शाइरीअ खे मेड़े सेड़े हड़ऊं वड़ऊं जाखोड़ करे किताब पोपटनि जहिड़ा ख़्वाब खे शाए कराए पंहिंजी वॾी भेण नसरीन नूरीअ जे ख़्वाबनि खे साबियां करे सिंधी क़ौम जे हथनि ताईं पहुचायो ऐं किताब पोपटनि जहिड़ा ख़्वाब जी सूरत में नसरीन नूरीअ खे हमेशह लाइ अमर बणाए तारीख़ी तौरु ज़िंदा ऐं जावेदान बनाए छॾियो। ॿियनि ॻाल्हाइण वारनि में शाइर निसार अहमद नाज़, कराचीअ खां कई आयल सिंधी उर्दू ॿोलीअ जी शाइरा लेखका डॉक्टर समीना वाहिद, सिंधी अदबी संगत ज़िले बदीन जो राब्ता सेक्रेटरी मुसाफ़िर हाले पोटो, सिंधी अदबी संगत शाख मातली जो सेक्रेटरी यूनुस रुस्तमाणी, सिंधी अदबी संगत शाख मटियारी जो सेक्रेटरी ख़याल खत्री, जॉइंट सेक्रेटरी रफ़ीक़ अहमद सुमरो, सीनियर मेंबर काज़ी मक़सूद, सैयद फ़िदा हुसैन शाह, मीरपुर पठोरे खां सीनियर टीचर अम्बरीन राहू, हैदराबाद खां सीनियर रेडियो ब्रॉडकास्टर ज़ुल्फ़कार इस्माणी, फरीदा सहतो, मोहतरमा मुमताज़ शेख, ग़ुलाम नबी कीरियो, बदीन शहर खां नईम मेमण, GM न्यूज़ जो ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो, शहर टंडो मोहम्मद ख़ान खां कई आयल सुरमी सद जी अॻवान ऐं सहाफ़ी अरफाना भट्टी, सुल्ताना ज़रदारी, टीना सनम समूह, रहमान मुस्तफ़ा समूह, टंडो मोहम्मद ख़ान खां कई आयल मोहम्मद अली महरी, इबरत अख़बार ज़िले टंडो मोहम्मद ख़ान जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर ज़ुल्फ़कार चांजो, सहाफ़ी फैज़ जान सोलंगी, हैदराबाद जी नाज़िया भट्टी, भूसड़ी शहर खां कई आयल अब्दुल गफ़ूर एजी समूह, इबरत अख़बार ज़िले टंडो मोहम्मद ख़ान जो ज़िलई रिपोर्टर ज़ुल्फ़कार चांजो, सहाफ़ी फैज़ जान सोलंगी, नाले वारो शाइर अब्दुल सत्तार आकाश टिकराई, ह्यूमन राइट्स फोरम पाकिस्तान जो चेयरमैन अब्दुल मजीद मेतलो ऐं ॿिया हुआ।
दर्द के लफ्ज़न की भेटा में पेश कयो ऐं अॼु जेका बात मोहब्बत जो सबूत मिले उन किताब जी ख़्वाब जेको असांजे साम्हूं उन जो किरदारु असांजे साम्हूं तमामु ईअं आहे कि उहो नालो मसंदो आहे ऐं अॼु हिन शाइरी जी किताब शाइरी मौजूद आहे जेका संदसि भेण पूरो करे हफ़्ज़ करे कंपाइल करे जी मेरा नालो आहे सिंगर दानिश मंजूर थी हिन दफ़े तकरीब में शरीक थिया आहिनि किताब जी मोहरत हुई तमामु शख़्सियतूं आहियूं आर्टिस्ट आया शाइर आया अदीब आया दानिश आया ऐं फनकार बि असां शामिल थियासीं ॾाढो बहितरीनु प्रोग्राम प्रोग्राम में शामिल थे ॾाढी खुशी मुझे अवॉर्ड है अड़ा अवॉर्ड्स एप्रिसिएशन असांखे अवॉर्ड्स मिलण खपनि असांजी प्रोमोट थियूं असां में स्किल्स अचनि कॉन्फिडेंस स्किल बिल्डअप थियनि ऐं अॼु पॉपुलर जे ख़्वाब मोहरत आहे यकीनन असां चाहियूं था त असांजी औरतूं एॾो भलो लिखनि त हू ज़िंदा रहनि या गुज़ारे वञनि उन खां पोइ हू अमर रहनि असांखे प्रोमोट करियो जीअं असां सुठो अॼु जेकी तकरीर रखी वई आहे उहा इन पोपटनि जहिड़ा ख़्वाब जे किताब जी मोहरत रखी वई आहे ऐं जेकी अदी शहनाज़ सिद्दीक़ राहो पंहिंजी भेण जो जेको उन्हनि किताब छापायो आहे उन जे बारे में रखी आहे ऐं अदी नसरीन जेका हींअर हिन दुनिया में कोन्हे हू आलम बरज़त में हूंदी है यकीनन अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत में रखियो हूंदो इंशाअल्लाह असां सभु उन जे लाइ दुआ करियूं करण तमामु वॾी मुश्किल उन दौर में हिन क़िस्म जा किरदार जेके आहिनि उहे निकिता ऐं लिखियो ऐं समाज जे जेके मलच रवायतूं हुयूं या जेके रस्मूं रीतियूं हुयूं मटियारी जॉइंट सेक्रेटरी हीउ जेको प्रोग्राम आहे तमामु बहितरीनु आहे जेको किताबु लिखियो वियो आहे इहो अदब में हिकिड़ो इज़ाफ़ो किताबु आहे ऐं अहिड़ा किताब अचणु घुरिजनि शाइरी जा हुजनि या नसर जा हुजनि तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे अदी शहनाज़ सिद्दीक़ राहो खे मुबारकबाद ॾियां थो जे हिन हेतिरो मचायो आहे ऐं आर्टिस्ट आहियां ऐं असां अॼु हिन किताब जे मोहरत जे लाइ आया आहियूं नसरीन नूरी जो ही किताबु आहे शहनाज़ राहो जी भेण आहे
हिन तक़रीब में इलाही मज़ो बि आयो ऐं अहिड़ा किताब हुजणु खपनि छो जो त इहो हिकिड़ी नॉलेज आहे असांखे असांजी ईंदड़ नस्लनि खे ख़बर पवे पहिरियां त बंदि थी विया हुआ किताब लेकिन ईअं न करणु खपे अहिड़ा किताब अहिड़ियूं कहानियूं या अहिड़ा शाइर इन्हनि खे यादि करणु खपे छो जो असां यादि कंदासीं त अॻिते किताब वधी हलंदा सो असांखे त ॾाढो मज़ो आयो पोपटन जा ख़्वाब किताब अदी नसरीन नूरी मरहुमा जो अल्लाह ज़िक्र जन्नतुल फिरदौस में जाए अता फरमाए ॾाढो बहितरीन किताब ऐं बहितरीन ई प्रोग्राम रखियो वियो आहे राउत फैमिली जे तरफ़ां ॾाढो लीजेंड पर्सन हिन में शिरकत कई आहे ऐं बहितरीन अदाकार शोरा उलमा कराम हिन प्रोग्राम जी शिरकत करे साबित कयो आहे त असांजे सिंध में शऊर जो क़दुरु बि आहे ऐं उनजी का बि कमी कान्हे उमेद आहे त अहिड़ा प्रोग्राम हमेशह थींदा अस्सलाम वालेकुम मां सुमी सतीजी जनरल सेक्रेटरी सदर कियो जीत असां वॾीन खां स्पेशली प्रोग्राम पोपटन जहिड़ा ख़्वाब जेको बुक जी पूरत थी आहे जंहिंमें तमामु ज़बरदस्त हिकिड़ो 4 मेल ऐं 2 फीमेल्स उन्हनि जो कंट्रीब्यूशन आहे जंहिंमें निसार बदास जेको ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां स्पेशली ही जेके औरतुनि ते जेके बि प्रॉब्लम्स आहिनि अदी नसरीन नूरी जे हिसाब सां असांजे लेडीज़ में त उनमें तमामु ॾुखियो दौर हूंदो का औरत हिकिड़ी लिखे उनजो लिखण ई हिकिड़ी वॾी ॻाल्हि हूंदी आहे असांखे तमामु ख़ुशी थी आहे अची करे ऐं हिकु नई हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे इंशाअल्लाह असां पंहिंजी लड़की खे इहा ॻाल्हि रखंदासीं। अस्सलाम वालेकुम आऊं आहियां अब्दुल गफूर हेजी समूह जीअं त अॼु असांखे हिन प्रोग्राम में इनवाइट कयो वियो आहे अदी नसरीन नूरी साहिबा सिंध जी तमामु हिकिड़ी वॾी शाइरा हुई जंहिंजे किताब जी अॼु मुहूरत रखी वई आहे ऐं तमामु हिते मौजूदु शख़्सियतूं आहिनि असांखे तमामु ख़ुशी थी आहे पर गॾोगॾु उन्हनि शख़्सियतुनि खे अवॉर्ड ॾिना पिया वञनि जिन जो हिन दुनिया में या हिन माहौल में वॾियूं एक्टिविटियूं आहिनि वॾियूं उन्हनि जूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनल आहिनि उन्हनि खे अवॉर्ड रखियो वियो आहे अॼु मूंखे बि हिते इनवाइट कयो वियो आहे त बेस्ट टीचर जे हवाले सां तमामु घणियूं ख़िदमतूं आहिनि गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल खुदानो भवन खिचड़ी में उनजे एवज़ मूंखे अॼु अवॉर्ड ॾिनो पियो वञे वॾो मान ॾिनो पियो वञे मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। अॼोको ही नसरीन नूरी साहिबा जी किताब जी मुहूरत जी तक़रीब जो जेको प्रोग्राम आहे तमामु शानदार आहे छो त हिन में सिंध जी चूंड ऐं तमामु ख़ूबसूरत शख़्सियत शरीक थियूं आहिनि ॾाढियूं कम जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि ख़ूबसूरत ॻाल्हियूं थियूं आहिनि शऊर ऐं सुजागी जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं हैदराबाद हूअं बि इल्मु अदब जो मर्कज़ आहे ऐं उन में आए ॾींहं ते अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि था असां सभिनी अहिड़े इल्मु माण्हुनि खे इन्हनि प्रोग्रामनि जी हौसला अफ़ज़ाई ऐं मदद करणु